अब्दुल मुकीम नौशहरे में भी ऑफिस में ऑफिसर लिफ्ट ही न कराए हाणी 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 नेठ इन ॾिठो त किथां बि सोराख नथो मिले किथां बि इजाज़त नथी मिले घणी मिनथूं कयोमांसि अंदर वञण नथा ॾियनि अब्दुल मुकीम खे ख़बर पई त इहो जेको ऑफिसर आहे इहो अब्दुल हमीद जो मौली अब्दुल हमीद मंगरे जो दोस्त आहे पोइ चई बसि साईं त असां गॾिया पिया आहियूं तकड़ में फोन कढी हिनखे साईं अब्दुल हमीद खे फोन कई साईं लिफ्ट ई कोन थो कराए 2 कलाक थी विया आहिनि ॿाहिरि वेठो आहियां ओॾी महिल ई साईं अब्दुल हमीद चुको खैरा खैरा बी मां पाण ई थो चवांसि ओॾी महिल ई फोन कईसि साईं मुंहिंजो दोस्त आहे अब्दुल मुकीम नालो अथसि ॿाहिरि वेठो आहे मौलवी साहिबु आहे हुनजी पार अथव चई किथे वेठो आहे चई ॿाहिरि वेठो आहे इंतज़ार में पटे वाला छॾनिसि नथा चई न को मसइलो कोन ओॾी महिल ई पटे वालो पहुतो तकड़ में अब्दुल मुकीम खे वठी ऑफिस में आया वाड़े वाह अची वियो अंदर मानियूं लॻियूं चांहि पिया पुछनिसि बोतल पिया पुछनिसि ॻाल्हि पिया पुछनिसि कमु जंहिंसां आयो थी वियो छो जो साईं अब्दुल हमीद मोबाइल जे ज़रिए पारत कई हुई पर यादि रखो मुसलमानो साईं अब्दुल हमीद मोबाइल में अब्दुल मुकीम जी पारत कई घर में जेका पोड़ी अम्मा ऐं अबो अथई उन्हनि जी पारत रब पाण क़ुरान में कई आहे